अॼु सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे। हलो त असां बि सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे। असां पंहिंजी फुल तयारी करे पटका बटका ॿधी करे पंहिंजी गाॾी कढीसीं ऐं असां गाॾी कढण खां बाद सोचियोसीं त अॼु असां वेंदासीं मोहन जे दड़े, जेको लारकाणे खां थोरो परते आहे। लारकाणे वारनि खे ज़रूर ख़बर हूंदी आहे। ऐं असां हिकु पंहिंजी लोकेशन रखी हुईसीं जिथे असांखे सभिनि पंहिंजे दोस्तनि खे गॾु थियणो हुयो। आहिस्ते आहिस्ते सभु अची विया ऐं आहिस्ते आहिस्ते असां पंहिंजी सफ़र जारी करे नेठि असां पहुची वियासीं ऐं असां हिकिड़े हुते पेट्रोल पंप ते पंहिंजी गाॾियूं पार्किंग कईसीं। पार्किंग करण खां बाद असां पूरा पंहिंजा 20 मिंट पंध में आयासीं, जेको पेट्रोल पंप खां परते हुयो मोहन जो दड़ो। ऐं रस्ते में असां ॾिठोसीं त मोहन जे दड़े ते एयरपोर्ट ते हिकिड़ो जहाज उॾामी रहियो हुयो ऐं पोइ असां उहो सॼो कुझु ॾिसी करे बाद में असां जॾहिं अंदरि एंट्री थियासीं त अल्लाहु अकबर, एॾी त रश हुई। ऐं पोइ बस असां मज़ो कुझु वठी करे अंदरि कुझु पॉइंटियूं हुयूं उहे असां घुमी करे ऐं कुझु हिते छोकिरा डांस हरी रहियासीं। असां बि बाद में थोरी घणी डांस हईसीं। घुमण फिरण खां बाद असांजे छोकिरनि खे पइजी वेंदो आहे डंगुनि में सूर आहे। असां हिकिड़ो पार्क ॻोल्हींदा आहियूं जिते असां थोरी घणी रेस्ट कंदा आहियूं। ऐं मां तव्हांखे ॿी हिकिड़ी अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾसी हलां त जेको मुंहिंजो पुराणो अकाउंट हुयो, जेको पहिरियों हुयो, उहो बेन थी चुकियो आहे ऐं ही ॿियो अकाउंट आहे मुंहिंजो। ऐं हिन अकाउंट ते मुंहिंजो हिकिड़ो ड्रीम आहे त 10,000 फॉलोअर्स कंप्लीट थियनि ऐं हुन में तव्हां भाइरनि जी मूंखे दिलि सां सपोर्ट खपे ऐं उमीद है त उहा मूंखे सपोर्ट कंदा बि भाइर मुंहिंजा। चांहि पीअण खां बाद मुंहिंजी मोबाइल जी बैटरी लो थी वेंदी आहे ऐं असांखे घर पहुचंदे टाइम बि घणो थी वेंदो आहे। घर पहुचण खां बाद मां थोरी रेस्ट करे ऐं घर VIP करे चांहि करे ॾींदा आहिनि, उहा बि अलॻि पीअंदो आहियां। ऐं हुन खां पोइ असां थोरो निकिरी वेंदा आहियूं ॿाहिरि कुझु खाइण पीअण लाइ। त असांजो हिकु VIP दोस्त आहे जनाबाग चौंक ते, लारकाणे वारनि खे ज़रूर ख़बर हूंदो, उहो खपाईंदो आहे शवरमो। ऐं पोइ असां हुते कुझु शोरमो खाईंदा आहियूं। शोरमे खाइण खां बाद असां पंहिंजी गाॾी काईंदा आहियूं त गाॾी कुझु चेन वग़ैरह लही वेंदी आहे, ख़राब थी वेंदी आहे। ऐं पोइ ॾाढो असां ॻोल्हींदा आहियूं ऑटो वारो नेठि असांखे मिली वेंदो आहे ऐं उहो कमु करे ॾींदो आहे। उन वटि असांखे ॾाढो टाइम लॻंदो आहे ऐं आख़िर में असां 11 बजे घर ईंदा आहियूं। घर अचण सां मां पंहिंजी ड्रेस चेंज करे ऐं खीर पी सुम्ही पवंदो आहे। लाइक एंड फॉलो लाज़मी